मुड़ुसु ऑफिस में वेठो हो त उनजी घरवारी हिन खे फ़ोन कई, चयईंसि त फ्रिज ख़राब थी पई आहे। 15 साल फ्रिज असांजो साथ ॾिनो, पर हाणे फ्रिज नथी हले, फ्रिज खे ठहिराइण जो को बंदोबस्तु कर। हमरा जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी त ॾाढो परेशान थी वियो ऐं हिन पंहिंजे दोस्तनि जी लिस्ट ठाहिणु शुरू कई त कहिड़े दोस्त खां केतिरा केतिरा पैसा वठां, उधारा पैसा वठां त फ्रिज ठहिरायां। छो त फ्रिज त काफ़ी साल साथ ॾिनो, पर हाणे सीज़न में सिर्फ़ु 2 महीना हुया ऐं अहिड़ी पोज़ीशन में ख़राब थी पई जॾहिं पैसा बि मौजूदु न हुया। ही हिन सोच में हुयो, हिन लिस्ट ठाही त 1 कलाक खां पोइ घरवारीअ ॿियो दफ़ो फ़ोन कयसि। पोइ चयईंसि त फ्रिज जे ठहिराइण जो को बंदोबस्तु कई? हमरा चयसि त हा, मां कोशिश में आहियां। ऑफिस जो वक़्तु जीअं ख़तमु थिए त मां दोस्तनि जे तरफ़ चकर लॻायां थो। जंहिं जेतिरा बि पैसा ॾिना, मां कोशिशि कयां थो त फ्रिज ठहिरायां थो। बाक़ी मुंहिंजे हाल जी त तोखे सुठे नमूने ख़बर आहे। घरवारी चयसि त तूं परेशान न थी, फ्रिज ठहिराइण जी का बि ज़रूरत कान्हे का, फ्रिज हले थी। हमरा खां ख़ुशीअ में रड़ निकिरी वई ऐं पुछियईंसि इहो कीअं मुमकिन आहे त फ्रिज हलंदी हुजे? जेकॾहिं ख़राब थी पई हो त पाण फ़ोन ते ॿुधायो त हाणे हले कीअं थी? घरवारीअ पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो त मुंहिंजूं 2 साहेड़ियूं पंहिंजे घर आयूं, मूं उन्हनि सां ॻाल्हि कई। उन्हनि मां हिकिड़ी अम्बरीन चयो त फ्रिज जे पुठिए पासे ॾियों कंप्रेसर खे 2 धक हण, थी सघे थो त फ्रिज हली वञे। मूंखे बि ॾाढी कावड़ हुई, 2 धक वहाए कढियामांसि, फ्रिज हली वई। मुड़ुसु ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻुसि त मूं सम्झो त तुंहिंजूं साहेड़ियूं शायदि के वैल्यूएबल न आहिनि, पर उहे त वॾियूं कारीगर लॻी पियूं आहिनि।